अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल ॾिसी रहिया आहियो। चार ॾींहं अॻु में शदाद कोट में जेको अमन अमान जे हवाले सां जेको हिकिड़ो ॾाढो ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो, जंहिंमें शदाद कोट सां तालुक़ु रखंदड़ सैयद गदाउद्दीन शाह जेको पुलिस एहलकार हुयो ऐं उन सां गॾु जेको आहे प्राइवेट ड्राइवर SHO अख्तर अबड़ो जो हिकु जवाबदार जंहिंजो नालो ॿुधायो वञे थो, जेको हाणे FIR दाख़िल थी चुकी आहे, सदाम हुसैन वलद सिकंदर अली मैंगल बिरोही। उन्हनि जे जेको आहे त जेको विढ़ान जे नतीजे में जेको आहे त जवाबदार पारां फायरिंग जे नतीजे में जेको आहे त थॾे ते ई ॿिन्ही जेको आहे त माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो, जेको बाद में लाड़काणे अस्पताल में सैयद गदाउद्दीन शाह जाम शहादत नोश कयो। जॾहिं त जेको आहे SHO अख्तर अबड़ो जो जेको ड्राइवर आहे जेको शेर जतोई, उहो हिन वक़्त बि जेको ज़ख़्मी हालत में उते मौजूदु आहे। पर हिन साॻे वाक़िए सां रिलेटिव कुझु नई अपडेट्स आहिनि जेके तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। त वाक़ियो जीअं पेश आयो, वाक़ियो पेश थियण खां बाद में जेको आहे त फौरी तौर ते असां उनजी मालूमात जेका वरिती आहे ऐं जेका असांखे मिली आहे, सभ खां अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जेॾीमहिल इहो वाक़ियो पेश आयो आहे त उते जेका वीडियो क्लिप जेका वायरल थी आहे, उते केतिरा ई माण्हू मौजूदु आहिनि। कोई बि माण्हू पुलिस खे बचाइण जे लाइ उन्हनि जे विच में वञण जे लाइ तयारु कोन आहे। वीडियो भरनि था, माण्हू अचनि था वञनि था, हिकिड़ी बेहसी वारो आलम आहे। पर गॾोगॾु उते थॾे ते मौजूदु जेके ऐनी शाहिदीन आहिनि, जेको असां सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि ॿुधायो आहे त शदाद कोट A सेक्शन थाणे ते मौजूदु अलाह रखियो आदमानी मक्सी जेको पुलिस एहलकार आहे, उहो बि उते मौजूदु आहे। उन सां गॾु जेको उते ॿियो हिकिड़ो हमराह आहे जेको उते कुब्बू बस स्टैंड ते तारिक बिरोही जेको चौकीदार आहे, उन सां गॾु वेठो आहे। हीअ सॼी जेका विढ़ान थी आहे हिननि पंहिंजी अखियुनि सां ॾिठी आहे, पर पुलिस एहलकार हुजण जे नाते हुननि का बि जेको आहे उन में मुदाख़लत न कई आहे। उन्हनि जी मदद लाइ कोई अॻिते न आयो आहे, उते का बि ॻाल्हि न थी आहे। उन्हनि खे बेयारो मददगार छॾियो वियो, जेके जेके पुलिस एहलकार विढ़नि पिया ऐं हिन महिल जेको ज़ख़्मी हालत में पियो आहे ऐं उन जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि। उन्हनि पुलिस खे स्टेटमेंट ॾिनी आहे त PC अलाह रखियो आदमानी उते मौजूदु हुयो, असां ॾिसूं पिया त कंहिं न कंहिं सूरत में मतां असांजे बचाव जे लाइ अॻिते अचे, पर हू बिल्कुलु अॻिते कोन आयो। इहा बेहसी आहे, पुलिस एहलकारनि जी बेहसी आहे, आम शहरियुनि जी बेहसी आहे। उन खां बाद में जेको फौरी तौर ते जेको पुलिस कार्रवाई कयूं आहिनि, उन कार्रवाइनि जे नतीजे में जेको आहे त जेके असांखे अपडेट्स जेके मिलियूं आहिनि, उन में जेको आहे त खोड़ सारियूं गिरफ़्तारियूं थियूं ऐं उन में जेको आहे त हिकिड़ो ख़ासि जेको माण्हू गिरफ़्तार कयो वियो, जेको आहे हिकिड़ो मोबाइल नंबर जंहिंजा ट्रेस करे जेको आहे जीअं पाथारियूं थींदियूं आहिनि, उनजो पुलिस जो चवणु इहो आहे त असां जेको आहे त ज़रियनि ॿुधायो आहे त तारिक खान पंप जे साम्हूं जेको हिकिड़ो होटल आहे, उते जेको आहे असां हिकिड़ो होटल हलाईंदड़ जेको लियाकत बुरोही नाले सां ॿुधायो वञे थो, त उनखे बि गिरफ़्तार कयो वियो। जेको उनजी मोबाइल फ़ोन आहे, मोबाइल फ़ोन मां जेका उनखे जेको सर्च कयो वियो, उन में जेका डेटा मिली आहे, उन डेटा में जेके वॉइस नोट आहिनि, उहो जेको ॻाल्हाए पियो उहो सदाम सां कॉन्टेक्ट में हुयो, जेको जवाबदार आहे उन सां कॉन्टेक्ट में हुयो। SHO जेको आहे इहा शइ जेको आहे SSP ताईं जेको पहुचाई, त उन में जेको SSP कंबर कलीम मलिक खे जेको ॿिनि ॼणनि जी जेका कन्वर्सेशन आहे पाण में वॉइस नोट आहिनि, उन में गारियूं था ॾियनि ऐं SHO अख्तर अबड़ो खे बि जेको आहे नाज़िबा अल्फाज़ उनजे लाइ बि इस्तेमालु कया था वञनि। ऐं जेको जवाबदार आहे ऐं लियाकत बुरोही जेको होटल वारो आहे, इन्हनि जी पाण में जेको आहे हिकिड़ो इलेक्सलेक ऐं पाण में जेको आहे हिकिड़ो कॉन्टेक्ट ॿुधायो वञे थो। ऐं गिरफ़्तारी खां बाद में जॾहिं जेको आहे त पुलिस जेको आहे त उन खां 3rd डिग्री इस्तेमालु करे उन खां जेको मालूमात वरिती आहे, उन जवाबदार खां, उन गिरफ़्तार शख़्स खां, उन जे ॾस जे बुनियाद ते हाकिम शाह लॻ बालवाणियुनि जो ॻोठु आहे, ट्रेकर समेत जेको आहे त पुलिस उते बि जेको आहे रेड कई, पर अॻुवाट जवाबदारनि खे ख़बर पइजी वई, जवाबदार घर ख़ाली करे निकिरी विया, पुलिस नाकामी जी सूरत में उतां मोटी आई। पर उन खां बाद में जॾहिं FIR दाख़िल थी आहे, FIR सिर्फ़ु 2 जवाबदारनि जे मथां दाख़िल थी आहे, सदाम बिरोही ऐं उन सां गॾु ॿियो दिलबर शंबोज़ई वलद नामालूम, उन जे मथां। ऐं ज़रियनि जेको आहे इहा तस्दीक कई आहे त गुज़िरियल राति दिलबर शंबोज़ई खे पुलिस जे हवाले कयो वियो आहे। ऐं उन सां गॾु सदाम बिरोही जे घर जॾहिं रेड थी हुई त तमामु घर ख़ाली करे विया हुया, जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 औरतूं, जंहिंमें हिकिड़ी नाबालिग जेको आहे त ॿारड़ी हुई ऐं जेको आहे त 2 वॾी उमिरि जी जेको औरतूं हुयूं, 3 औरतूं पुलिस जेको आहे त उहा पंहिंजी कस्टडी में वठी उनखे कंबर शिफ्ट कयो हुयो। पर हिन वक़्तु जेको आहे त दावा सां ऐं ज़रियनि दावा कई आहे त SHO A सेक्शन जे विच में जेके माण्हू हुया उहे उन्हनि अची लेन देन कई आहे, डील कई आहे। 20 लख रुपयनि जे एवज़ उहे गिरफ़्तार 3 औरतूं पुलिस रिलीज़ करे छॾियूं आहिनि। ऐं तक जे MP अमीर नादिर ख़ान मक्सी जे हवाले सां बि ज़रियनि तस्दीक कई आहे, दावा कई आहे त गिरफ़्तार जेको जवाबदार हुयो लियाकत बिरोही, उन खे बि अमीर नादिर ख़ान मक्सी जे फ़ोन ते रिलीज़ कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा जेको मौक़े ते मौजूदु जिन माण्हुनि जेका वीडियो क्लिप जेका वायरल थी हुई, जेका रिकॉर्ड कई हुई, ऐं उते जेको आहे जूस हलाईंदड़ जेको दुकानदार हुयो, उन खे बि जेको आहे पुलिस हिरासत में वरितो हुयो, उन खे बि MPA साहब जी मुदाख़लत ते आज़ादु कयो वियो आहे।
ऐं हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको हेॾो सारो मामिलो थी चुको आहे, पुलिस एहलकार पाण मौजूदु आहिनि, विच में अचण जे लाइ तयारु न आहिनि। शहरनि जी बेहसी इहा आहे त ॿ माण्हू पाण में विढ़नि था, फायरिंग थिए थी, ज़ख़्मी हालत में पिया आहिनि, अॻिते अचण जे लाइ कोई तयारु कोन आहे। ऐं जेके पाथारीदार आहिनि, मुबैना तौर ते जेके पाथारीदार आहिनि, जेके ॾोहारियुनि जा साथारी आहिनि, उन्हनि जी मालिकी असांजे तक जो MPA करे पियो, उन्हनि खे उहो छॾाए पियो, उन्हनि जी मालिकी उहो करे पियो। हाणे दरियनि वधीक बि दावा कई आहे त जेको मुख्य जवाबदार आहे सदाम वलद सिकंदर मेंगल बिरोही, उहो बि हिन वक़्तु शदाद कोट जे हिकु असिस्टेंट सब इंस्पेक्टर ASI जेको ऑफिसर आहे, उन जी हिफ़ाज़त में कंहिं महफ़ूज़ जाइ ते मौजूदु आहे, पर उनखे हितां जे मक़ामी MPA जी सपोर्ट हासिलु आहे। SSP कंबर शदाद कोट खे उहो ASI उहो जवाबदार ॾियण जे लाइ तयारु कोन आहे, उहो उन्हनि जी जेको आहे हिफ़ाज़त में मौजूदु आहे। SSP कंबर हिन वक़्तु तमामु घणो मजबूर आहे, पर उहो उन जवाबदार खे गिरफ़्तार कोन थो करे सघे। कंबर शदाद कोट पुलिस जी हालत तव्हांजे साम्हूं आहे, कंबर शदाद कोट जा जेके ऑफिसर आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं कंबर शदाद कोट ख़ासि तौर शदाद कोट में जेके चूंडियल नुमाइंदो उन्हनि जा जेका कम आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं हिन महिल असांखे इहा शइ ज़रूरु ॾिसणु घुरिजे त जेको असांजी जान माल आहे उनजी हिफ़ाज़त असांखे पाण खे करणी आहे, पंहिंजे माण्हुनि जी पाण मदद करणी आहे, ऐं पंहिंजे घरनि जी, पंहिंजे दुकाननि जी, पंहिंजे कारोबारनि जी पाण जेको आहे असांखे हिफ़ाज़त करणी आहे। पुलिस नफ़री न हुजण जे बराबरि आहे। जे अगरि किथे आहे बि त सद अफ़सोस सां तव्हां सां इहा ॻाल्हि मां कयां थो त पुलिस वटि जेको वेपन आहे उहो कम ई न पियो करे, उहो हले ई न पियो। जंहिंजो ताज़ो मिसाल जेको अब्दुल रसूल जेको सूमरो जॾहिं शहीद थियो हुयो, उन वक़्तु जेको हिन जो असलो ई कमु न पियो करे जेको आहे त। ऐं मां बार बार इहा ॻाल्हि चवां पियो, जेका मक़ामी पुलिस आहे हिते जेको ॾोहारियुनि सां साथारी बणियल आहे। तव्हां राति जे टाइम में होटलुनि ते वञो, जेके जेके बि होटल आहिनि उते तव्हांखे जेको आहे त ॾोहारी जेको आहे होटलुनि ते तव्हांखे नज़र ईंदा, पर मजाल आहे पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे, पुलिस उन सां गॾु जेको उन्हनि जी यारियूं दोस्तियूं आहिनि, यारियूं बाशियूं आहिनि, पर इन सभिनी जो जेको ख़मियाज़ो आहे उहो आम शहरी खे लोड़णो पवे थो। IG सिंध खे रिक्वेस्ट आहे त हिन मामले जो नोटिस वठनि, ऐं जेको घरू वज़ीर आहे उनखे नोटिस वठण जी ज़रूरत आहे त हीअ जेके मामलात आहिनि ऐं केतिरे क़दुरु जेको आहे हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं मुलविस आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि, ऐं जिन खे जेको आहे त कैफ़र किरदार ताईं पहुचाइण जे लाइ संजीदगी सां जेको आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। सो मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो, वधीक अपडेट ॼाणण जे लाइ ऐं हिन केस सां रिलेटिव ऐं इन खां वधीक जेको ॿिया मामलात आहिनि तव्हां ताईं जेको आहे पहुचाइण जे लाइ, तव्हांखे अपडेट रहण जे लाइ जेको आहे त मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वॾी महिरबानी।